सीनियर सहाफ़ी एरवाए हैदराबाद के ब्यूरो चीफ ज़ाहिद कल्होड़ी के दोस्तनि पारां ताज़ियती मेड़ाको हैदराबाद प्रेस क्लब के हॉल में कोठायो वियो। ताज़ियती मेड़ाके में सहाफ़ियुनि समेत सियासी समाजी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि ऐं ज़ाहिद कल्होड़ी के दोस्तनि शरीक थी संदसि ज़िंदगी ऐं सहाफ़त के हवाले सां कयल ख़िदमतुनि ते रोशनी विधी। उन मौक़े ते PFU जे मरकज़ी अॻवान ख़ालिद खोखर, हैदराबाद प्रेस क्लब के सदर लाला रहमान सम्मो, PFU जे मरकज़ी अॻवान लाला असद पठान, HU जे सदर इक़बाल मल्हा, सेक्रेटरी जनरल जयप्रकाश मोराणी, समाजी कारकुन नूर बजीर, काशिफ बजीर, तज्ज़िया निगार ख़ालिद चांडियो, सहाफ़ियुनि जानी ख़ासख़ैली, सलीम मल्हा, हफ़ीज़ मक्सी, फाज़िल चन्ना, राशिद लगारी, ग़ुलाम हुसैन ख़ासख़ैली, एजाज़ लगारी, अशोक रामाणी, काशिफ खान, नवीद कायमखानी, ख़ादिम चांडियो, साकिब कुबर, साजिद अली खान, पवन कुमार, नियाज़ विघियो, एजाज़ बजीर, साजिद बजीर, शाहनवाज़ ख़ासख़ैली, फरहान आफंदी, नज़ीर चारण, फरीद लाखो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि सहाफ़ी ज़ाहिद कल्होड़ी जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त ज़ाहिद कल्होड़ो पंहिंजी ज़िंदगी हिकु सचे सहाफ़ी जीअं गुज़ारी। हिन थोरे वक़्त में सहाफ़त में पंहिंजो नालो कमायो, मिस्कीन, ग़रीब ऐं मज़लूम तबिके जे माण्हुनि जी आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचायो। हिन जूं सहाफ़त में कयल ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। उन मौक़े ते ज़ाहिद जी ज़िंदगीअ ते ठाहियल डॉक्यूमेंट्री पिणु ॾेखारी वई।